अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे बहितरीन अपडेट ॾींदो हलां तकरार ड्रामे जी। दोस्तों, मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त जेका अॼु अपडेट तव्हांखे ॾींदासीं ऐं इहा अपडेट अगरि तव्हां न ॿुधी त पोइ तव्हां पछताईंदो। दोस्तों, छाजे करे हिन वीडियो में हिकु बहितरीन अपडेट मूं आंदी आहे तकरार ड्रामे जी। अॼु तकरार ड्रामे ते रिव्यू कंदासीं, रिएक्शन कंदासीं ऐं तव्हांखे रिएक्शन ॾींदासीं तकरार ड्रामे जा। त उन में अचण वारी क़िस्त में दोस्तों हिकु तव्हां ख़ासि ॻाल्हि ॿुधायां, तव्हां इहो सोचियो आहे या न सोचियो आहे, जेका मीर ऐं मूसा जा जेका दोस्त आहिनि उहे उन्हनि मां हिकिड़ो गद्दार आहे। तव्हां नोट न कयो हूंदो, जन मूसा ऐं दरिया ख़ान खे पकड़ायो उहो तव्हां ॾिठो त कोन, लेकिन उन्हनि में हिकिड़ो गद्दार हुयो जन पुलिस खे ॿुधायो त हिते दरिया ख़ान ऐं मूसा वारा वञी रहिया आहिनि, उहे गिरफ़्तार थी विया। हाणे मीर खे बि उहे पकड़ाईंदा, छाजे करे मीर बि उन्हनि वटि वञी पहुचतो ऐं तव्हां ॾिठो पुॻो वरी हलियो वियो, वरी बि मीर जो उहे ॾस पतो ॾींदा बख़्त खे ऐं नवाब ख़ान खे। ऐं बख़्त जेको आहे नवाब ख़ान खां इहा शइ मालूम करे ऐं भावल खे वठी वेंदो। अचण वारी क़िस्त में भावल खे चवंदो आहे मूंखे ख़बर आहे कुझु अहिड़ियूं जायूं मूंखे सुझनि थियूं जिथे मूंखे मीर जो ॾस मिली सघे थो। यानी बख़्त भावल खे बरगलाईंदो ऐं बख़्त खे त पक्का मूंखे नवाब ख़ान इहा ॾेई छॾी आहे इंफॉर्मेशन त मीर कहिड़े पासे ज़ख़्मी थियल आहे, कहिड़े पासे वियो आहे। पोइ भावल खे उहो वठी उॾां निकिरी वेंदो ऐं पूरी उन्हनि खे जेको आहे इंफॉर्मेशन मिलंदी बख़्त खे, ऐं उहो वरी भावल सां शेयर करे मीर जी ॻोल्हा में निकिरी वेंदा ऐं मीर खे क़ैद करण जी कोशिशि कंदा, पकड़ण जी कोशिशि कंदा। मारींदा त कोन, लेकिन ज़िंदा क़ैद करण जी कोशिशि कंदा। थी सघे थो मीर इन्हनि जे हथु चढ़ी वञे, उन जी भेण सां क़ैद करे छॾनि, थी सघे थो उहो इन्हनि जे हथु न चढ़े। ऐं इन्हनि जी पूरी मतिलबु हू कोशिशि पाण जी पकी कंदा। ऐं जेका इहे गद्दार आहिनि इहे मूसा जॾहिं जेल मां निकिरंदो त पोइ इन्हनि खां पंहिंजा हक़ हिसाब सभई वठंदो। वीडियो दोस्तों पुॻो आहे पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।